नाज़रीन, कराची जी बोल्टन मार्केट में धमाके बाद वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह अमन अमान जी सूरत-हाल बाबति इजलास छॾाए वरितो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे कराची मां रिपोर्टर कमर मेमण। जी कमर, तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ अमन अमान बाबत इजलास जो शुरू थी वियो आहे। इजलास में डीजी रेंजर सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, सिंध जो घरू सेक्रेटरी, घरू खाते जो सेक्रेटरी, एडिशनल आईजी कराची, एडिशनल आईजी स्पेशल ब्रांच, एडिशनल आईजी सीटीजी हिसास इदारनि जा ऑफिसर जेके हिन में शरीक आहिनि। वॾे वज़ीर इजलास के चयो त इजलास में ॿुधायो त राति बोल्टन मार्केट में थोड़े अरसे में दहशतगर्दी जो टियों वाक़ियो पेश आयो आहे। वॾे वज़ीर चयो त कंहिं बि सूरत में अमन अमान खे बिगाड़ण जी इजाज़त न ॾींदुसि। हुन जेको आहे न इन नई लहर के मुकमल तौर ते ख़त्म करणो आहे। वॾे वज़ीर चयो त पुलिस जेका आहे, रेंजर्स ऐं हिसास इदारा जेको आहे दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ गॾियल हिकमत अमली जेका आहे उहा जोड़ीनि। ऐं हुन चयो त मूंखे नतीजा ख़ैज़ जेका आहे कार्रवाई घुरिजे। ऐं वॾे वज़ीर चयो त पुलिस जेके ऑफिसर घुरिजनि असां ॾियण लाइ तयारु आहियूं। जेके कमु नथा कनि उन्हनि खे हटायो वञे, पर जेको आहे कमु करे वञे, कमु जेको आहे कयो वञे, दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ जेको आहे हिकमत अमली जोड़ी वञे। नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त कल्ह वॾो वज़ीर सईद मुराद अली शाह जेको आहे चेयरमैन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां कल्ह दुबई वियो हो। राति बोल्टन मार्केट बम धमाके खां पोइ वॾो वज़ीर फौरी तौर ते दौरो मुख़्तसिर करे कराची पहुतो ऐं गुज़िरियल राति ई जेको आहे पुलिस ऑफिसरनि जो इजलास घुरायो ऐं उन्हनि खे हिदायत कई त दहशतगर्दी जी जेका ताज़ा लहर आहे इनखे जेको आहे मुंहिंजो ॾिनो वञे, दहशतगर्दनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो वञे। इजलास जेको आहे हिन वक़्तु जारी आहे ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ हिकमत अमली जेका आहे जोड़ी पई वञे। जी कमर, अवां जी महिरबानी।